अस्सलामुअलैकुम सिलसिला टीवी में भलीकार आऊं हैं असगर सिंधी शामिल कयूं था हिन वक्त जो खबरों ठारू शाह मां सिलसिला टीवी जे रिपोर्टर अलहदनो सोलिंग मुताबिक़ सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे सिरे हेठि बानीकार जी वरसी मल्हाई वई। ठारू शाह गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में सिंधी अदबी संगत सिंध सहकार ऐं सिंधी अदबी संगत शाह ठारू शाह तरफ़ां सिंधी अदबी संगत जे बानीकार दादा गोबन माली जी वरसी मल्हाई वई, जंहिंमें सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल अदीबन शाइरनि शहरी समाजी ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर मुश्ताक फुल चयो त गोबन माली सिंधी अदबी संगत जो बुनियादु रखियो। ज़ाहिद काइम खनी, मज़हर ख़ासि करी, ज़ाहिद राजपर, अमानत अली बिस्तड़ो, मोहम्मद मलूक मस्तोई, अली शेर कीरियो, मोहम्मद जुलियल मंगी, अलादनो सोलंगी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कंदे चयो त सिंधी अदब हिकु तारीख़ रखे थो। गोबन माली सिंधी नावल लिखिया ऐं सियासत में भी अहम किरदारु अदा कयो। सिंधी अदबी संगत सिंधी क़ौम में शऊर पैदा करण जो नालो आहे। बानीकार गोबन माली जी ज़िंदगी ते रोशनी विझी वई। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा ॿुधंदा रहो सिलसिला टीवी।